नासिम पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी डेरा इस्माइल खान में थाणे ते दहशतगर्दनि जे हमले जी मज़म्मत कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सख़्त कदम खणणा पवंदा। पीपी चेयरमैन चयो आहे त दहशतगर्दी जे नासुर खे ख़त्म करण लाइ नेशनल एक्शन प्लान ते अमल कयो वञे। वधीक चयो आहे त दहशतगर्दनि खे शहीद पुलिस एहलकारनि जे खून जे हिक हिक फुड़े जो हिसाब ॾियणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी हमले में शहीद एहलकारनि जे खानदाननि सां ॾुख ऐं तारीफ़ जो इज़हार कयो आहे। ॿिए तरफ़ अॻूणे सदर आसिफ ज़रदारी हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त दहशतगर्दनि जे ख़ात्मे जो इलाज नेशनल एक्शन प्लान में आहे। दहशतगर्दनि जी नर्सरियुनि खे ख़त्म करण सां अमन क़ाइमु थींदो। नाज़रीन, एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कयूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी डेरा इस्माइल खान में थाणे ते दहशतगर्दनि जे हमले जी मज़म्मत कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सख़्त कदम खणणा पवंदा। पीपी चेयरमैन चयो आहे त दहशतगर्दी जे नासुर खे ख़त्म करण लाइ नेशनल एक्शन प्लान ते अमल कयो वञे। हुन वधीक चयो आहे त दहशतगर्दनि खे शहीद पुलिस एहलकारनि जे खून जे हिक हिक फुड़े जो हिसाब ॾियणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी हमले में शहीद एहलकारनि जे खानदाननि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार कयो आहे। ॿिए तरफ़ अॻूणे सदर आसिफ ज़रदारी हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त दहशतगर्दनि जे ख़ात्मे जो इलाज नेशनल एक्शन प्लान में आहे। दहशतगर्दनि जी नर्सरियुनि खे ख़त्म करण सां अमन क़ाइमु थींदो।